मौसम जे ताज़ा तरीन अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। जीअं हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त बलूचिस्तान जे इलाइक़े में हीउ नंढो सिस्टम ठहियो आहे, एतिरो वॾो सिस्टम न आहे ऐं हिन में घणो वाधारे जो बि इम्कान न आहे, छो त हवाउनि जी सप्लाई एतिरी कान्हे का ऐं मौसम बरसाति जे लाइ बिल्कुलु मुवाफ़िक़ कान्हे। इन करे हीउ सिस्टम थोरी देरि में कुझु बरसाति हिननि इलाइक़नि में ख़तमु थी वेंदो। बाक़ी हाणे असां खां इहा हींअर उमेदु रखंदा हूंदो त असां तव्हांखे ॿुधायूं त बरसातूं कॾहिं ईंदियूं। ईंदड़ बरसातूं 17 तारीख़ ताईं त कोन्हनि के, पर 18 तारीख़ खां बरसातुनि जा चांस लाड़ में पैदा थियणु शुरू थींदा ऐं किथे किथे बरसाति 18 तारीख़ ते 18 जुलाई ते थी सघे थी। सेंट्रल ऐं उत्तर सिंध में 19 तारीख़ खां बरसातुनि जी शुरूआति थी सघे थी ऐं 20 तारीख़ ते तक़रीबन अक्सर इलाइक़नि में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं इहो सिस्टम एतिरो ताक़तवर त न हूंदो, तमामु घणो जो चइजे त ख़तरो बरसातुनि जो आहे, तमामु घणी बरसातुनि जो ख़तरो आहे, अहिड़ी ॻाल्हि न हूंदी। बाक़ी बरसाति चङी थींदी, सुठी भली बरसाति थींदी ऐं गर्मी घटि थी वेंदी। हुन सां तव्हांखे हींअर असां उत्तर पाकिस्तान जे बारे में ॿुधायूं था त उत्तर पाकिस्तान में अॼु छा थियण वारो आहे। उत्तर पाकिस्तान में बरसातुनि जो सिलसिलो तक़रीबन अॼु खां ई शुरू थी वेंदो, छो त उते हवाउनि जी सप्लाई शुरू थी चुकी आहे। हीउ नंढो सिस्टम ठहियो आहे कश्मीर इलाइक़े में, जेहलम गुजरात खां उत्तर तरफ़। हीउ सिस्टम ऐं ॿियो ही सिस्टम सियालकोट जे भरिसां ठहियो आहे। इहे सिस्टम जेके आहिनि वॾा थींदा ऐं हीअ ताक़तवर थींदा ऐं अॼु राति हिननि में इज़ाफ़ो थींदो वेंदो। मथां उत्तर जूं हवाऊं अची रहियूं आहिनि, थधियूं थधियूं हवाऊं, ऐं हेठां बे ऑफ बंगाल खां हवाऊं ऐं अरबी समुंड जी सपोर्ट उहा हिते पहुची रही आहे। इन सां हिननि इलाइक़नि में बरसाति थींदी ऐं पहाड़नि ते बर्फ़बारीअ जो बि इम्कान आहे। जीअं हीअ इलाइक़ा गिलगित वारा जेके पहाड़नि वारा इलाइक़ा आहिनि, उते बर्फ़बारीअ जो बि इम्कान मौजूदु आहे। ऐं इन खां अलावा हिते असां हिंदुस्तान जी ॻाल्हि कयूं त हिंदुस्तान में बरसातूं कुझु घटि थियूं आहिनि। उहो ज़ोर बरसातुनि जो न रहियो आहे जेको बरसातुनि जो ज़ोर पहिरियां हुयो, जो तक़रीबन हिंदुस्तान जे अक्सर इलाइक़नि में ऐं ख़ासि करे उत्तराखंड में ऐं पंजाब में, हिंदुस्तान जे पंजाब, उन में तमामु शदीद बरसातूं थियूं हुयूं। दिल्ली में तमामु शदीद बरसातूं थियूं हुयूं जेके बोर्ड जी सूरत हाल पैदा करे छॾी हुई। अॼु नंढा नंढा सिस्टम हिंदुस्तान में मौजूदु आहिनि, पर इहे वरी जॾहिं कॾहिं एक्टिव थींदा, हाणे एक्टिव थियण जो वक़्तु हिननि जो तक़रीबन 18 तारीख़ खां शुरू थी वेंदो या 17 तारीख़ खां शुरू थी वेंदो। हिते लो प्रेशर ठहण वारो आहे हिन इलाइक़े में, जेको ही बांग्लादेश वारो इलाइक़ो आहे ऐं बे ऑफ बंगाल वारो इलाइक़ो आहे। हितां लो प्रेशर तयारु थींदो ऐं इहो लो प्रेशर ड्रिफ्ट कंदो या सफ़र कंदो सिंध जे तरफ़, बिल्कुलु शॉर्टकट हणंदो हितां ऐं सिंध जे तरफ़ ईंदो ऐं इहो बरसातूं खणी ईंदो। इहो 1-2 ॾींहंनि में, यानी अॼु जेकॾहिं 12 तारीख़ आहे त 5 ॾींहंनि जी देरि आहे। 5 ॾींहंनि खां पोइ लो प्रेशर सेंट्रल इंडिया ताईं पहुची वेंदो ऐं सेंट्रल इंडिया में बरसातूं तेज़ थी वेंदियूं ऐं कुझु बरसातुनि जो सिलसिलो सिंध तरफ़ थरपारकर तरफ़ बि शुरू थी वेंदो। इन सां गॾु हिन वक़्तु जी अपडेट इहा ई आहे। ॾी इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।